नाज़रीन तवी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार आहे। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो थियो, 178 रुपया 5 पैसनि जो थी वियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदालूं त डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार आहे। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो थी वियो आहे, 148 रुपया 5 पैसनि जो थी वियो। ख़बर के हवाले से अवां के बुधाए रहा आहियूं। डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार है। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो 178 रुपया 5 पैसनि जो थी वियो आहे। ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदालूं या अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं। डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार है। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो थी वियो आहे, 148 रुपया 5 पैसनि जो थी वियो। डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार आहे। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो थियो, 178 रुपया 5 पैसनि जो थी वियो आहे। ख़बर के हवाले से अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार आहे। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो थी वियो, 178 रुपया 5 पैसनि जो थी वियो आहे। डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार है। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो 178 रुपया 5 पैसनि जो थी वियो। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदालूं त डॉलर महांगो थियण जो सिलसिलो बरक़रार आहे। इंटरबैंक मार्केट में डॉलर वधीक 45 पैसा महांगो थी वियो आहे, जंहिंखां पोइ 178 रुपया 5 पैसनि जो डॉलर थी वियो आहे। वधीक 45 पैसा महांगो 178 रुपया 5 पैसनि जो थी वियो आहे।